जे नाह ॾियाटी विझ सही का जोत ॿारे थी सघे ऊंदा ता दरिया जियां का लहर उजारे थी सघे। मायूस न थी तारीफ़ कना जो थियाणो ई होसो थी वियो ही हथ हथोड़ा अॼु ॿिया थी ऐं दुनिया ॾारे थी सघे। 20 सदी में सिंध जेके वॾा शाइर पैदा कया तिन में शेख अयाज़ जो नालो सभिनी खां मथां आहे। सिंधी शाइरी जे माज़ी जो तसलसल, हाल जो तर्जुमान ऐं मुस्तक़बिल जो रहबर शाइर आहे। शेख अयाज़ जिते शाइरी में नई टई ते पंहिंजा असर छॾिया उते हुन नसर में बि पंहिंजी अलॻि छाप छॾी आहे। हुन सिंधी शाइरी जे बीठल तलाउ में तहरक पैदा करी उन में ज़िंदगी ऐं जिदत पैदा कई। तॾहिं त हुन चयो हो, मुंहिंजूं लिखणियूं रहिजी वेंदियूं, यादियूं सखणियूं रहिजी वेंदियूं, उॾरी वेंदा भंवर गुलनि तां ख़ाली मुखड़ियूं रहिजी वेंदियूं, रूपोश रही हर आस पिरी आलियूं अखड़ियूं रहिजी वेंदियूं। सिंध जे हिन वॾे शाइर जो असुल नालो शेख मुबारक अली हो, पर शहर ऐं अदब जी दुनिया में हू अयाज़ जे नाले सां मक़बूल थियो। हुन 2 मार्च 1923 ते सिंध जे तारीख़ी शहर शिकारपुर में जनम वरितो। 1950 में LLB खां पोइ वकालत शुरू कयाई ऐं सिंध जे नामूर वकीलनि में शुमार थियो। शेख अयाज़ 12वीं वई में शाइरीअ जी शुरूआत कई ऐं संदसि पहिरियों नज़म 11 सालनि जी उमिरि में छपियो हो। शेख अयाज़ शाइरीअ सां गॾु कहाणियूं बि लिखियूं। संदसि कहाणियुनि जो पहिरियों किताब सफ़ेद वहशी 1946 में छपियो। वरांगे जे तारीख़ी साने में शेख अयाज़ जा वेझा साथी हशू केवल रामाणी, नारायण श्याम, कीरत बाबाणी ऐं ॿिया भारत हलिया विया। तॾहिं अयाज़ सां घणी वेझड़ाप हुअण करे हशू केवल रामाणी मुल्क बदर थियण वक़्तु पंहिंजे कराची वारे घर जूं चाबियूं अयाज़ खे ॾेई वियो ऐं वरांगे जे कारे वार शेख अयाज़ जे ज़हन ते वॾो असरु विधो। सिंधी अदीबनि जो वॾो हिसर भारत वञण जे करे सिंधी अदब में हिकु वॾी माठार छांइजी वई हुई। हुन वक़्तु शेख अयाज़ अॻिते क़दम नाले रिसालो जारी कयो। अयाज़ जा ज़िंदगी जे आख़िरी पसाइनि ताईं लगातार शाइरी ऐं नसर जा केतिरा ई किताब, भंवर भरे आकाश, जेका ककोरियां कापणे, कले पातम कीनरो, अक जूं फुलड़ियूं भेज भेनी, के जो बीजल ॿोलियो, लड़ियो सिज लकनि में, चंद चंबेली वल, पन छण पॼाणा, टुकड़ा टुटल सलीब जा ऐं किथे भंजबो थक मुसाफ़िर समेत ॿिया पिणु केतिरा ई किताब छपी पधरा थिया आहिनि। शेख अयाज़ पंहिंजी क़ौमी ऐं मज़ाहिमती शाइरी जे करे जेल यात्रा बि कई। रुजत पसंदनि मथसि कुफर ऐं बग़ावत जा इल्ज़ाम बि हया ऐं केतिरा ई केस पुण कया। उन सिलसिले में अदब की आड़ में जे नाले सां हिकु किताब लिखी सॼी जदीद सिंधी अदब ऐं शाइरी जे ख़िलाफ़ ऐं ख़ुसूसन शेख अयाज़ ख़िलाफ़ बाहि ॿारी वई। तंहिं ते चयो हुआईं, हीरा ॾिसो कंकर न हणो, ईंदो न वरी ही वणजारो, कुझु ॾात ॾिसो पोइ बात कयो, ही शोर अजायो आ प्यारा। शेख अयाज़ 2 शादियूं कयूं जिन मां खेसि 4 पुट ऐं 4 न्याणियूं थियूं। पंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी साल कराची जहिड़े मसरूफ़ शहर में इंतहाई अकेलाई जे ॾुखोईंदड़ अहसास में गुज़ारियाईं। दोस्तनि खां धार दिलि जी बीमारी में मुब्तला हूंदे बि आख़िरी दम ताईं लिखंदो रहियो। हुन अज़ीम शाइर 28 दिसंबर 1997 ते वफ़ात कई। संदसि आख़िरी आरमगाह भिटशाह में करारडन जे कप ते वाक़िअ आहे। 100 ॾुख हुआ 100 दर्द हुआ पर ज़िंदगी प्यारी हुई। अधु राति जो बुबरनि मथां छा चांदनी प्यारी हुई। अॼु आकाश में चंड ॾे थो विख वधायां, ए सिंध तोखे अलविदा, ए जिंद तोखे अलविदा। जे नाह ॾियाटी विझ सही का जोत ॿारे थी सघे ऊंदा ता दरिया जियां का लहर उजारे थी सघे। मायूस न थी तारीफ़ कना जो थियाणो ई होसो थी वियो ही हथ हथोड़ा अॼु ॿिया थी ऐं दुनिया ॾारे थी सघे।